सूबाई वज़ीर सरदार शाह चयो आहे त नओं कोर्ट में 0 पॉइंट वटि कट ॾियण जो फ़ैसिलो थी चुको हुयो, पर मक़ामी माण्हुनि जी मुज़ाहिमत सबबि इएं न थी सघियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर सैयद नवीद शाह मूजिबि डिघड़ी में सूबाई वज़ीर तालीम ऐं मीरपुर ख़ास डिवीज़न जे फोकल पर्सन सैयद सरदार अली शाह टालपुर हाउस ते पार्लियामानी सेक्रेटरी MPM मीर तारिक ख़ान टालपुर सां गॾु सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त 0 पॉइंट RD 210 ते कट लॻाइण वारो मामिलो सियासी बि आहे त घणे भाङे टेक्निकली पिणु आहे। उतां जा मक़ामी माण्हू कट लॻाइण जी मुख़ालफ़त करे रहिया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं कट लॻाइण लाइ मशीनरी पहुती, पर उतां जे मक़ामी माण्हुनि जी मुज़ाहिमत ते मशीनरी वापसि मोटाइणी पई। हुन चयो त सिंध हुकूमत कट हणाइण लाइ माण्हुनि ते गोलियूं त नथी हलाए सघे। जेकॾहिं कट न लॻो त 0 पॉइंट वटि पाणी चाढ़ करे चुको आहे, जंहिं करे घारो लॻी पवंदो ऐं ओचितो घारो पवण जे नतीजे में वॾे अंग में इंसानी जानियूं ज़ाया थी सघनि थियूं। हुन चयो त कट जी मुख़ालफ़त कंदड़ असांखे सिर्फ़ु इहो ॿुधाइनि त अॼु खां 100 साल अॻु पाणी जो लंघ किथां हुयो, या त असांखे इहो लंघ ॿुधाइनि उतां जे माण्हुनि ते जेकॾहिं को सियासत करे रहियो आहे त उहे ॼाणनि, पर असां का बि सियासत न पिया करियूं। असां पंहिंजी अवाम सां गॾु बीठल आहियूं। हुन चयो त असां बदीन वञूं पिया जिते आबपाशी जो वज़ीर ऐं आबपाशी खाते जा ज़िम्मेवार आला ऑफिसर मौजूदु आहिनि, जेके 0 पॉइंट बाबति ब्रीफिंग ॾींदा, जंहिंखां पोइ असां जाइ जो मुआइनो करण बैदि अॼु ई कट लॻाइण बाबति फ़ैसिलो करे वठंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।